बियन शास्त्रनि के अनुसार एकड़ो असुर कांव के रूप में इंदो आ साध संगत जी। भगवान उन जो भी उद्धार कंदा आहिनि जंहिंजो नालो कागासुर। अञा मौज मस्ती हले पई बढ़िया। तॾहिं नंद बाबा चयो भाई तव्हां खूब नचो गाओ, लेकिन मूंखे थोड़ो समय ॾियो। छो? जो मां वेंदुमि इनकम टैक्स फाइनल जेको अकाउंट थींदो आहे उन जो टाइम थी वियो आहे। 31 मार्च जो समय थी वियो आहे। ऐं मां पूरी टैक्स वटाए करे कंस राजा के मथुरा में और जल्दी वापस तो अचां। तव्हां खूब खाओ पियो मौज कयो ऐं नचो ऐं गायो। ठीक। नंद बाबा छकड़ा बैलगाड़ियों भराए केड़ी टैक्स? दुध घी मलाई रबड़ी मखणन जा कई कई वाहन भराए करे ऐं पहुता कंस वट। हिकिड़ी वॾी थाल में रत्न जड़ित हीरा, उन में मखन रखियल, कटोरो भी हिकिड़ो हीरन जो ठहियल, उन में ॾाढो स्वादिष्ट पवित्र शुद्ध मखन रखियल। जी रुमाल हटायो तो कंस भी ॾिसंदो रहिजी वियो। चवण लॻो नंद बाबा केड़ी खुशी आ, केड़ो आनंद आ, एडी भेंट एडा छकड़ा भराए आया हो था ऐं रत्न हीरा जड़ित ये थाली ऐं कटोरे में तव्हां असांजे लाइ नवनीत खणी आया हो। नंद बाबा चवण लगा महाराज ठाकुर जी जी कृपा से हाणे चवण में संकोच तो थे, पर नारायण जी कृपा से हिन 80 साल में अची हाणे भगवान बालक बख्शियो आ। कंस ॾाढो खुश थियो, थोड़ी देर लाइ भुलिजी वियो कि मांजो ही काल न होजे। ऐं चवण लॻो कंस अरे 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 ॾिसी करे अहिड़ी गिफ्ट ॾिसी करे उपहार। चवण लॻो तव्हांजो लाला खूब जिए फले फूले ऐं मौज वठे ऐं पंहिंजे दुश्मननि जा चङी तरह घुटा ॾेई प्राण वठे। चओ हरे राम। और पलने में झूलन पिया कृष्ण कन्हैया लाल। उतो ही आशीर्वाद ॾिनी चई मामा तथास्तु, ईअं थींदो, मां आयो ही इन जे करे आया। चओ हरे राम। वापसी वञण महिल नंद बाबा जी वसुदेव बाबा सां भेंट थी। पंहिंजा दुख दर्द खुशी सब प्रकट कयूं। नंद बाबा चई मूंखे पतो आहे तव्हांजा 6 ॿार हिन पापीअ मारे छॾिया आहिनि। वसुदेव बाबा चवनि था मूंखे त हाणे बि भाई अपशुगन था थियनि, तव्हां जल्दी वञो। बालक ठीक था आहिनि? वसुदेव बाबा के तो सब जानकारी हुई। चओ हरे राम। चवन पिया भाई मांजो बालक ठीक था है, छो जो श्री कृष्ण को पहिरियों तो बलराम जी प्रकट थिया। बोलो दाऊ जी महाराज की। भाई उन जो ख्याल कजो। नंद बाबा चवन था तव्हां निश्चिंत रहो, सब कुशल मंगल आ ऐं अॻिते भी नारायण भली कंदा। चओ हरे राम।